बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, मौत बरहक है। हर साह वाली शइ के हिकु न हिकु ॾींहुं मौत जो ज़ाइक़ो ज़रूरु चखणो आहे ऐं उन जो वक़्तु बिल्कुलु मुक़ररु आहे। अॼोको वीडियो मुंहिंजो तव्हांजे तमामु घणे कमु अची सघे थो। कुझु ॾींहं पहिरियां मां हिकिड़े पंहिंजे दोस्त डॉक्टर वटि वियुसि, जेको रिटायर डॉक्टर आहे। उन सां मूंखे कचहरी करणी हुई। वियुसि त चंद दोस्त उन वटि ॿिया बि वेठा हुया। उन्हनि दोस्तनि मां हिकिड़े दोस्त चयो त पाड़े में हिकिड़ो ॿियो दोस्त थो रहे, उनखे खणी अचो, काफ़ी टाइम थियो आहे ॾिठो कोन्हे। उन दोस्त खे जो खणी आया मोटरसाइकिल ते, त उनखे लोही वोही वेड़ियल ईअं सफ़ा सुस्तु हुयो। असां सभिनी पुछियो, वाह ख़ैरु त आहे, छा थियो, बुख़ारु आहे छा? चए पियो, यार बुख़ारु कोन्हे, बसि शुगर थी वई आहे। डॉक्टर चयो, शुगर त सभिनी खे आहे, परेशान छो आहे, कॾहिं खां थियो आहे? चई 3 साल आहे। अड़े चई 3 सालनि खां वठी तूं माना सुस्तु लॻो वेठो आहे पाण खे? चई शुगर वॾी ख़तरनाक बीमारी आहे यार। शुगर जो माण्हू चवनि था त पेर कटिजनि था, बीमारी थी थिए, ईअं थी थिए, माना ॻाल्हियूं ॿुधी हुन वीचारो जेको आहे न, उहो दिमाग़ी माना टेंशन में वठिजी वियो। मौज़ूअ जेको मक़सदु आहे न, उहो हाणे मां स्टार्ट कयां थो। उन डॉक्टर उनजी ॻाल्हि कटींदे चयो त तव्हां सभिनी खे मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, इंसानु पंहिंजा ॾींहं छॾे कॾहिं बि न आहे वेंदो, पंहिंजे वक़्त ते ई मरंदो आहे। पर वक़्त खां पहिरियां इंसानु पाण वटि बीमारियुनि जा अंबार करे सघे थो पंहिंजे सोच जे मुताबिक़। पर जे अगरि उन में ताक़त हुजे, विल पावर हुजे, केतिरियूं ई बीमारियूं उन में हुजनि, पर उन इंसान खे बीमारियूं कुझु नथियूं करे सघनि। डॉक्टर ॿुधायो त मुंहिंजे वालिद साहिब जो हिकिड़ो दोस्त वॾो ज़मींदार हो, अञा बि उहो जीअरो आहे। उनखे काफ़ी घर हुया, हर शहर में उनखे ज़मीनूं, दुकान, जाइदाद हुया। हू कराचीअ खां जॾहिं मोटियो, उनखे राति पई रस्ते ते, उन सोचियो त हिते बि घरु आहे पंहिंजो, त छो न भला राति हिते ई रही पवां। तालो खोले ड्राइवर गाॾी अंदरि कई। कमिरो जॾहिं उन खोलियो त ऊंदहि ई लाइट कोन हुई। हिनखे हवा ई थोरी धप आई त किथे गैस लीकेज आहे, पर उहो काफ़ी टाइम खां वठी उन में गैस खुलियल हुजे। हिन खीसे मां माचिस कढे, हीअं जो माचिस हई त धमाको थियो त हीअ सॼी छिति उॾी वई। जेके सिरूं हुयूं, टीयर हुया, गाडर हुया, आसमान सां पिया ॻाल्हाइनि। बाहि वकोड़ी वई सॼे घर खे। उहो शख़्स सड़ी वियो 80%। फ़ौरन उनखे जहाज़ ज़रिए कराची खणी आया। कराचीअ में उनखे एडमिट कयूं। मुंहिंजे वालिद साहिब मूंखे फ़ोन कई त बाबा वञ, तुंहिंजे चाचे सां मसइलो थियो आहे ऐं जल्दी वञ, उन्हनि जी जेका बि मदद थी सघे, तूं बि कराची में डॉक्टर आहीं त वञ, जेको थी सघे उनजी मदद कर। हीउ डॉक्टर वियो उते सिधो हॉस्पिटल। उते उनजा मिट माइट, दोस्त, भाइर, पुट सभु ॿार वेठा आहिनि, काफ़ी सुञाणनि बि सही पिया। ॾियो हाल वाल छा पोज़ीशन आहे? चई साईं डॉक्टर मिलण नथा ॾियनि। हीउ सिधो वियो काउंटर ते, उते पंहिंजो तारुफ़ कराई। चई साईं डॉक्टर 2 मिंटनि में अचे थो। डॉक्टर जीअं आयो, हीउ वञी डॉक्टर सां मिलियो। डॉक्टर हुनखे वठी सिधो पंहिंजे कमरे में वियो। डॉक्टर सां तारुफ़ कराई त मां फ़िलाणो डॉक्टर आहियां ऐं हीउ मुंहिंजो चाचो आहे, मतिलबु मूंखे कुझु तफ़सील खपे। उन घंटी हई, हिकिड़ी डॉक्टरणी खे डॉक्टर चयो त हिन डॉक्टर साहिब सां गॾु वञ, उन रूम में, पेशेंट जे रूम में, जेको बि हे पुछे हिनखे गाइड कर। डॉक्टर ॿुधाए पियो, मां जीअं कमरे में वियुसि त पूरे जिस्म में पटियूं वेड़ियल हुयूं। पेरनि खां वठी सर चोटीअ ताईं उनखे पटियूं वेड़ियल हुयूं, छो जो उहो सॼो सड़ियल हुयो। मुंहं जी हीअ टुकरी जेका आई न, उहा ज़ाहिर हुजेसि, जाॻे पियो। मां उन खां पुछियो त बा ॾे हाल वाल, कीअं तबियत? उहो चयो बिल्कुलु सही आहियां, फिट आहियां, ॻाल्हाए पियो। ईअं महसूसु न पियो थिए त हीउ मरीज़ आहे। बहरहाल मां उन खां मोकिलाए वरी डॉक्टर जे रूम में आयुमि। डॉक्टर खां पुछा कि छा कंडीशन आहे? चए पियो साईं जिस्म 80% सड़ी चुको आहे। हिन ॿुधायो साईं हे पैसे वारा आहिनि, ताक़तवर आहिनि, अमेरिका, लंडन, किथे बि तव्हां सुठे हॉस्पिटल में हिनखे मोकिले सघो था। हीअ इन ॻाल्हि खां इनकार कोन कंदा। चए पियो हितां हीअं खट खे चोरींदासीं न, मरी वेंदो। चए पोइ 80% त पोइ हिते त हूअं बि मरंदो। चए पोइ न मरंदो हिते। चए पोइ कीअं न मरंदो? डॉक्टर चयो, मां पंहिंजी सर्विस में हे पहिरियों मरीज़ थो ॾिसां ऐं मां पंहिंजे दावा सां थो चवां हीउ शख़्स मरंदो न। असां वारो दोस्त डॉक्टर जेको आहे न, उहो ॾाढो परेशान थियो। उन
हुन चयो साईं तव्हां चओ था त 80% ही सड़ी चुको आहे त पोइ हे बचंदो कीअं? चए पोइ हिनखे विल पावर जेको आहे न उहो बचाईंदो। मां हर रोज़ु हिन जो ऑपरेशन कंदो आहियां, हिन जी प्लास्टिक सर्जरी कंदो आहियां, किथां चमड़ी कटे किथे लॻाईंदो आहियां। मूंखे चवंदो आहे त मूंखे नशो न ॾे, तूं पंहिंजो कमु कर। ऐं ठीकु ठाक ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं बि का दांह चूचट उन कोन कई। उहो मरीज़ थो चए इहे ज़माने में मसला लाहा चाड़ा थींदा रहंदा आहिनि, हीउ कुझु बि न आहे, तूं पंहिंजो कमु कर डॉक्टर, मूंखे नशो वग़ैरह न ॾे। इन जे करे उन डॉक्टर चयो त मां पंहिंजी लाइफ में पंहिंजी सर्विस में अहिड़ो मरीज़ पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। हर रोज़ु उनजी ऑपरेशन थींदी हुई, कंहिं न कंहिं टुकरीअ खे ऑपरेशन करे उनजी चमड़ी लॻाईंदा हुया, उते टाका हणंदा हुया, उते मलम लॻाईंदा हुया। जहिड़ो अॻु में हुयो ओड़ो ई जिस्म उनजो ठाहे उन्हनि बीहारियो। हाणे हुयो फट टाका आस्ते आस्ते मिड़ंदा विया। अॼु उहो शख़्स, अॼु बि मां वीडियो तव्हां मुंहिंजो ॾिसो था, उहो शख़्स अॼु बि जीअरो आहे, ख़ुशि आहे ऐं बहितरीनु ज़िंदगी गुज़ारे थो। उहो सिर्फ़ु इन जे करे जो उनखे पंहिंजो पावर हुयो, पंहिंजी ताक़त हुई। कंहिं बीमारीअ खे ताक़त कोन्हे जो कंहिं इंसान में इन थी सघे। अगरि इन थी बि वियो, कंहिं इंसान खे उन बीमारी जी परवाह न हुजणु खपे त माना मूंखे हीअ बीमारी मूंखे कुझु कंदो। सॼो ॾींहुं सुस्तु लॻो थिए था, मूंखे शुगर थी पई। अबा छा थियो? यार कारो कामिड़ थी पियो। अबा छा थियो? यार मथे में ॾाढो सूरु आहे बसि। अबा छा थियो? गोॾे में सूरु आहे, पंधु नथो करे सघां। अबा ॾे हाल हाल कीअं तबियत? यार चेल में सूरु आहे, चुरी पूरी नथो सघां। माना इहे शयूं त आहिनि न, दुनिया खे ॿुधाइण सां इहे मसइला हल थींदा आहिनि छा? इंसानु पाण में ताक़त पैदा करे, पाण में पावर पैदा करे न, हिकिड़ी बीमारी अंदरि किरास थी करे जिस्म में पंहिंजे ग़लतियुनि जे करे, पोइ वते दुनिया जे अॻियां ढींढोरो कंदो त मूंखे फिलाणी तकलीफ़ आहे, मूंखे टीरी तकलीफ़ आहे, गोॾनि खां हली नथो सघां। हाणे ॿुधाइण सां मूंखे तव्हां ॿुधायो त मां दांह कई, ॿिए खे ॿुधायो, मुंहिंजो मसइलो हल कहिड़ो थींदो? को हल करे सघे थो मुंहिंजो मसइलो? जंहिंखे मां ॿुधायां थो उहो को हकीम या डॉक्टर त कोन्हे न। अञा बि पंहिंजे सॼण जेके रत जा रिश्ता आहिनि उन्हनि खे थोरी घणी तकलीफ़ थींदी त यार वीचारो तकलीफ़नि में आहे। इन जे करे ज़िंदगी छॾे कोई बि न वेंदो, मरंदो हर को पंहिंजे टाइम ते। इंसानु जॾहिं पंहिंजो पावर छॾींदो आहे न ऐं उहो पाण खे सुस्तु ज़ाहिर कंदो आहे, हिकु सफ़ा भाई शुगर थी पई आहे। तव्हां अॼु ॾिसंदव त 50% 60% माण्हुनि में शुगर आहे। शुगर हिकु लाइलाज मर्ज़ आहे। कैंसर जो इलाजु आहे, शुगर जो इलाजु कोन्हे। उहो सिर्फ़ु मेंटेन थो थिए, पर उनखे लाइफ स्टाइल करे माण्हू जीअनि था। इन जो मतिलबु आहे त माना शुगर थी वई, ब्लड प्रेशर थी वियो, कुझु थी वियो, माना छा जीअण माण्हू छॾे ॾे? वते हिकु हिकु खे ढींढोरो कंदो त मूंखे ब्लड प्रेशर आहे, मूंखे शुगर आहे, मूंखे गोॾे में सूरु आहे, मूंखे चेल में सूरु आहे। भाउ छा कयां? जेका बीमारी इंसान में न अचणी हूंदी उहा बीमारी बि अची वेंदी। इंसान जी सुस्ती जेका आहे न, इंसान खे कमज़ोर करे छॾींदो। कहाणी जो मक़सदु इहो आहे त तव्हांजे जिस्म में कहिड़ी तकलीफ़ आहे, पर तव्हांजो पावर उन बीमारीअ जे मथां हिकु लत रखी वेठो आहे। उन मरीज़ जो किसो थो ॿुधायां जेको 80% सड़ी चुको हुयो। उहो डॉक्टर खे चवंदो हो त हे दुनिया में लाह चाड़ा थींदा रहंदा आहिनि, मूंखे नशो न ॾे। 1000 तकलीफ़ुनि जे हूंदे बि मरीज़ चए थो मूंखे कुझु बि न आहे। इहे इंसान जे जीअण जो हिकिड़ो ढंग आहे। तव्हां बि अगरि कंहिं बि मसइले में परेशान आहियो, चेहरे ते हमेशह ख़ुशी वारी रौनक हुजे, बीमारी खे बि ख़बर पए त मुंहिंजो पालो बि कंहिं मर्द सां पियो आहे। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।